पीके वासण सप्रीन पठान जेका मुबैना तौर अगवा थी वई जंहिंखां पोइ गुज़िरियल 2 ॾींहं अॻु हुनजो जेको आहे थर्मल पावर हाउस वेझो लाश मिलियो आहे ऐं हिन वक़्तु DIG हैदराबाद तारिक रज़ा घारे जो जाइ वारदात जो जेको आहे ऐं मुआइनो करण खां पोइ SP ऑफिस जाम करणु पहुता हिन वक़्तु DIG सां पाण ॻाल्हि कीअं वाक़ियो पेश आयो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हे जेको ॾिसूं तव्हांखे ख़बर आहे तफ़सील तव्हांखे ख़बर आहे त कि 5-7 ॾींहं पहिरियों औरत जेकी आहे सबिन बीबी उहो उन पंहिंजे मुड़ुस सां गॾु पंहिंजी वालदा सां गॾु जेको आहे उहो कपिड़ा विकिणण वई मथे पहाड़नि में ऐं जे ॻोठ आहिनि उते उन खां पोइ उते कुझु बदमाशनि जी जेकी हुनते नज़र पई उन्हनि जेको आहे हुनखे बंदूक जे तौर ते रोके छॾियो ऐं मुड़ुस खे हुनखे ॾी करे ॿुधाए छॾियो। उन खां पोइ हुनजो मुड़ुस कुझु अर्सो कोशिशि कंदो रहियो त बरोबर तरीक़े सां पोइ वरी पुलिस वटि रिपोर्ट थी पुलिस उते कार्रवाई कंदे कुझु माण्हू गिरफ़्तार कया कुझु माण्हू जेके आहिनि उन में जेको आहे पोइ वॾेरनि जेको आहे उन्हनि खे मिली करे रोड ब्लॉक करायो। रोड ब्लॉक करण खां पोइ जेको आहे पुलिस जेको हुन महिल तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो इंटरनेशनल इवेंट हली रहियो हुयो लाल शहबाज़ कलंदर जो ज़ाइरीन खे जे करे हुन सां ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं जंहिंमें इंश्योरेंस कराई लेडी खे वापसि सही सलामत कंदा। उन खां पोइ जेको आहे रोड खुलियो ऐं उनजे ख़िलाफ़ जेके मुस्लिम जेके उनजा एवज़ी गिरफ़्तार थिया हुआ उनजे ख़िलाफ़ जेको आहे उहो उनखे छॾियो वियो। उन खां पोइ जेको आहे 3 ॾींहंनि खां पोइ पुलिस खे इंफॉर्म कयो तव्हांजो डेड बॉडी पई आहे तव्हां ॾिसो उहा जेकी आहे सभिनी बीबी जी निकिती। उन खां पोइ जेके DNA सैंपल्स कलेक्ट कया हुआ सबूत कलेक्ट कया हुआ क्राइम सीन ते जेके मिली पोस्टमार्टम कया हुआ ऐं पोइ जेको आहे इतला पे पिया थी हाणे पुलिस भरपूर एक्शन करे रही आहे ऐं इंशाल्लाह सभु गिरफ़्तार थींदा जेके बि नामज़द आहिनि जेके हिन जा सपोर्टर आहिनि वग़ैरह सभई गिरफ़्तार थींदा। ॾिसो हिन महिल ते असां सम्झूं था त ॾिसो ॻाल्हि ॿुधो मेडिकल जी रिपोर्ट जा कोन्हे पर हाणे औरत खे जेको रेगमाल करण जो ॿियो को हुते वजह सम्झ में कोन थी अचे सवाइ इन खां त असां सम्झूं था त हुन सां रेप थियो आहे ॾिसो हिन में हुननि जा सपोर्टर्स फैसिलिटेटर्स सभु गिरफ़्तार थिया ऐं असांजी भरपूर कार्रवाई हले थी पई ऐं इंशाल्लाह हिननि जो जल्दी असां जेको आहे न हिनखे सबक ॾींदासीं ऐं सभई जेको आहे कैप्चर कंदासीं। सोशल मीडिया ते इहो ॾिसो हुनजी न उहो उनजी जांच हले थी पई हुन SSP हैदराबाद जी सरबराही में जेको आहे उहो असां हिकिड़ी कमेटी क़ाइमु करे छॾी आहे जेको अॼु ई रिपोर्ट कंदी अगरि को बि जेको माण्हू हूंदो उहो डिसमिस थींदो हुनजे लाइ हिन पुलिस में काई जॻह कोन्हे। हैदराबाद जी मां ॻाल्हि ॿुधी संदन चवणु आहे त हिन वाक़े में जेके मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वेंदो। अगरि पुलिस जी जॻह किथे नाइल इज़ार थिए थी उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे एक्शन वरितो वेंदो। कैमरा टीम सां गॾु सरफराज़ गोरे जो WTN न्यूज़ जामशोद।